जी बिल्कुल। सिंध के वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह इतलात खाते जे जेको आहे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण गॾियल तौर ते मलीर एक्सप्रेस वे जो जेको आहे जाइज़ो वरितो आहे, तफ़सीली दौरो कयो आहे। उन दौरान वॾे वज़ीर मलीर एक्सप्रेस वे जे दौरे जे दौरान डिप्टी कमिश्नर मलीर ऐं PD समेत जेके ॿिया लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि जे ऑफिसरनि सां उन्हनि खां ॼाण वरिती आहे, तफ़सील वरिता आहिनि। वॾे वज़ीर जो चवणु आहे त हीउ मनसूबो तमामु वॾो ज़बरदस्त मनसूबो आहे। कराची में जेको ट्रैफिक जो हिकिड़ो तमामु वॾो दबाव आहे उनखे घटाइण लाइ सिंध हुकूमत पारां हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो मनसूबो ॾिनो वियो आहे। मलीर एक्सप्रेस वे जंहिं ते 6 इंटरचेंज आहिनि ऐं 39 किलोमीटर जेको आहे सो हिन जी ड्रेग आहे। उन ते उहो मनसूबो 27 अरब रुपयनि जी लाॻत सां मुकमिल कयो वेंदो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध हुकूमत इन हवाले सां तमामु इन मनसूबे खे मुकमिल करण लाइ फौरी तौर ते जेको आहे क़दम खणी रही आहे। हीउ मनसूबो मलीर समेत जेको कराची जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, डिफेंस, शाह फैसल कॉलोनी, कोरंगी, लांडी खां वेंदे जेको हीउ सॼो रूट आहे क़ाइदाबाद, मेमण ॻोठ, काठोड़ ताईं, इन हवाले सां वॾे वज़ीर जो चवणु आहे त हीउ मुआशी तौर ते बि जेको तव्हां लोकल जेका आबादी आहे उन्हनि जे लाइ बि तमामु वॾो ही सुठो जेको आहे सो साबित थींदो। मुआशी तौर ते माण्हुनि खे मलीर एक्सप्रेस मां फ़ाइदो थींदो। हुनजो चवणु आहे त हीउ जेको मनसूबो आहे उनखे फौरी तौर ते तेज़ कमु करण लाइ, मुकमल करण लाइ जेको आहे क़दम खयां पिया, जीअं आईंदा जेका कराची ते जेको ट्रैफिक जो दबाव आहे उहो घटि थी सघे। मलीर एक्सप्रेस जे हवाले सां वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त हीअ जेका शाहराह आहे उहा तमामु हिकु ज़बरदस्त शाहराह आहे। हीउ जेको तारीख़ी हिकिड़ो मनसूबो आहे उनखे मुकमिल करण लाइ उन इहे बि हिदायतूं कयूं आहिनि अमलदारनि खे हिन ते कमु तेज़ी सां हलायो वञे। वॾे वज़ीर चयो आहे त जल्द जेको आहे हिन मनसूबे ते पहिरें फेज़ जो इफ़्तिताह कयो वेंदो। जी।